जो इस्तमाई जो उठ जो कदुर वही कदार तारा गाड़ा हथन के भी जिन वांगुरु कई वेठी हुजे ॿाहिरि बि डिॼनि पिया मूंखे चयोसीं हाणे इहो जिन अथव खुनल फ़क़ीर चवंदो मां जीअं जो अंदरि वियुसि त माईअ खणी दसियो ॿई गोॾा सीने ते रखे हथ ॿई ॻिचीअ में सफ़ा ठुप मारे छाजो मूंखे जिन मुंहिंजे ॿारनि खे चयो त फलाणी जाइ ते मुंहिंजी शादी कराइनि छाजे पुनल चयोसि मां लहो त सही मारे लहो त हुन निभागनि खे चवां मस माईअ वेचारी लथी ही ॿार निकितो हुनजे ॿारनि खे चई बाबा माईअ खे ॾेढ जिन आहे जेको चए थो जेसि ताईं फलाणी जाइ ते शादी न थींदसि तेसि ताईं मां न छॾींदोसि ॾिठई तोसां सचो कयईं ॿी शादी थी आहे त वरी जिन न आहे बाबा जिन न आहिनि हर भर तव्हां छो परेशान थिया तव्हां मोह आहे त माण्हू तोहीद परस्त माण्हू उलमा देवबंद सां तव्हांजो वास्तो हाले जी जमात थोरी माईअ खे तकलीफ़ थिए त हल मां पूरे थकी हलो फलाणे भोपे भोपल के घर में था नौजवान न्याणियूं उन्हनि जी आॾो धावे आयो अचे त हिनखे जिन इलाज करायो इलाज दवा सुन्नत है जेकॾहिं जिन्नत शैतानी बीमारी हूंदी त अलहमद पढ़ंदा कयो पानी पियो मानी खाओ दवा खाओ पोलिस्तान जी गोरी खाओ अलहमद पढ़ंदा कयो इंशाअल्लाह बीमारी हूंदी त दवा सां ख़तमु थी वेंदी शैतानी चक्कर हूंदुसि तुरत अलहमद सां रब शफ़ा ॾिजे सब कोशिश कंदो नी इंशाअल्लाह घर में नमाज वारो माहौल बनायो नबी से फरमा पंहिंजे घरनि खे कब्रिस्तान न बनायो नमाज न हूंदी क़ुर जी तिलावत न हूंदी त घर कब्रिस्तान उते जिन ईंदा शैतान ईंदा पोइ शरारतियूं कंदा ईअं भली ॻाल्हि आहे वैज़न जलसे में शरीक थींदा जिते प्रोग्राम थिए दीनी जलसो थिए जीअं पोख पाणीअ सां साई थींदी आहे इन्हनि जलसनि सां ईमान साओ थी ॾाढो भलो आहे साल ते 6 महीने जलसो थींदो त 6 महीननि ताईं हुनजो असरु असांजा हज़रत अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा 6 महीने साल ते जलसो ज़रूरु करायो न त नौजवान माण्हू सभु बिदअती थी वेंदा या राफ़िदी थी वेंदा नौजवान नस्ल असांजी तबलीग त वाइज़नि में थी हले जलसनि क़ुर तमामु कोन था पढ़नि न हदीस हक़ जा आलिम असांखे अचनि था ॾिसो त कहिड़ियूं दीन जूं ॻाल्हियूं असांखे ॿुधाइनि था त इन्हनि जलसनि में शरीक थींदा कयो ऐं कोशिशि कयो त हर ॻोठ में वाइज़ थिए जलसो थिए ऐं उलमा जो साथ ॾियो बुज़ुर्गनि जी जमात सालिहनि जी जमात जमीयत उलमा इस्लाम दुआ कयो अलाह असांजो गरम असांजो जीअं इन्हनि आलिमनि सां जॾहिं बि आलिमनि जे तरफ़ां सॾु थिए आलिम नबीअनि जा वारिस आलिम नबीअनि जा वारिस 1.25 लाख नबीअनि जा वारिस बाबा हिकिड़ो पीउ हुजे हुनजा 2 पुट हुजनि हिकिड़ो फरमान बरदार ॿियो नाफ़रमान हिकिड़ो निमाज़ी ॿियो बेनिमाज़ी ॿुधायो पीउ जा वारिस 2 पुट थींदा या हिकिड़ो थी या बेनिमाज़ी न थींदो नाफ़रमान न थींदो छा वारिस उहो त अॻे ई अची पहुचंदो त वारिस आहिनि नबी से फरमाया अल उलमा वरसतुल अंबिया आलिम 1.25 लाख नबीअनि जा वारिस आलिम मुवहिद हुजे अक़ीदो सही हुजे शिरक हुयुसि त पोइ त नूह अलैहिस्सलाम जो पुटु हुयो रब फरमायो तुंहिंजो पुटु न आहे पोइ वारिस छाजो लूत अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम जूं घरवारियूं हुयूं पर शिरक हुयो न रब फरमायो मां कढी छॾियो मान हुननि जे नस्ल मां आलिम जाई हुननि खे कढी छॾियो मान आलिम जो अक़ीदो ईमान सही हुजे नेक हुजे मुत्तकी हुजे परहेज़गार हुजे इहो त 1.25 लाख नबीअनि जो वारिस अथव पर असांजा गुनाहगार मौलवी बि 1.25 लाख नबीअनि जो वारिस अथव सॼो वाइदो कयो थो उलमा जी इज़त कंदासीं उलमा जी गिला न कंदा जो ख़ुदा ख्वाहत के पर्दा कसदरद तीन तंदर तने पाका ज़नद सादी फरमायो अल्लाह जना के ख्वाह करणु चाहींदो आहे दुनिया आखिरत में ज़लील करणु चाहींदो आहे पोइ हुनजे तबियत में रखी छॾींदो जो जिथे बि वेंदो नेक ऐं आलिमनि जी ॿियो गिला कंदो बाबा मौलवी अहिड़ा मौलवियुनि में अमल कोन्हे मौलवी सुधरनि त असां ते असरु थिए मौलवियुनि जो सियासत में छा वञे जेको ईअं चवे सम्झो तरफ़ पोयां पियो आहे मौलाना मोहम्मद यूसुफ बिन नूरी रहमतुल्लाह अलैह फरमायो जेको आलिमनि जी गिला कंदो मरण खां बाद हुन जी क़ब्र खोटियो हुनजो मुंहुं क़िबले खां फिरियल हूंदुसि क़िबले जे मुंहुं न हो गिला त कंहिंजी बि न कयो पर हिननि आलिमनि जी गिला खां बचो जिथे वियो हिननि जो दिफ़ा कयो त बाबा आलिम चङा नेकनि असां को भला इंशाअल्लाह पोइ हिते बि हिननि सां गॾु ऐं त जन्नत में बि हिननि सां गॾु हूंदासीं नाथ ख़ाना मूंसां
वो गज़ल चवंदो पोइ दुआ था घुरूं दुआ पोइ अॻे न थिजो ॿिन्हिनि जहाननि जे बुराइनि तकलीफ़ बचा हिन दुनिया मां इस्लाम सां ईमान सां इहसान कामिल सां ख़ात्मो में ख़ैर या अल्लाह असांजे बेदीननि खे दीनदार असांजे बेनमाज़नि खे नमाज़ी बीमारनि खे शफ़ा ॾे या अल्लाह असांजे मरीज़नि खे सिहत जेके बे औलाद आहिनि असांजा उन्हनि खे साले औलाद जिन खे औलाद आहे ॿिए मां फर्मा बरदार जेके नियाणियुनि जे मसइले में परेशान या अल्लाह उन्हनि जा मसइला आसान फरमा नेक साले रिश्ते जो इंतज़ाम जेके बि बाना सुबुह खां वठी हिन वक़्त ताईं गर्मी जी मौसम सॼो ॾींहुं तुंहिंजो क़ुर तुंहिंजे महबूब जो फरमान ॿुधनि या अल्लाह असां सभिनी खां राज़ी थी जेकी आया उन्हनि खां बि राज़ी थी जेकी न आया उन्हनि खां बि राज़ी थी जेके वेठा हुआ उन्हनि खां बि राज़ी थी या अल्लाह जेके हलिया विया उन्हनि खां बि राज़ी थी जेके ज़िंदा उन्हनि खां बि राज़ी थी जेके वफ़ात करे विया उन्हनि खां बि राज़ी थी चंद दोस्तनि महिनत करे हिन दीनी प्रोग्राम में जानी माली हिसो वरितो आहे या अल्लाह उन्हनि जे महिनत खे हिम्मत खे जज़्बे खे तावन खे ख़ैरात खे क़बूल फरमा उन्हनि जी ज़िंदगी में सिहत में रिज़्क़ रोज़ी में अमन साले में ईमान में औलाद में बरकत फरमा जेको क़ुर पढ़े वियो ख़ैरात खे हिन जो सवाबु जेके असांजा अज़ीज़ क़रीब नंढा वॾा जवान कुराड़ा मर्द औरतूं ईमान इस्लाम सां फ़ौत थी विया आहिनि सभिनीनि जे रूहनि खे हिन जो सवाबु पहुचे उन्हनि जे क़बरुनि खे मुनव्वर फरमा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم وصلى الله تعالى على خير خلقه محمد وآله وصحبه وآله